नाज़रीन अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। आवां खबर ॾिना हलूं त फ़ुलहॾी थाणनि जे हद ॻोठ फ़क़ीर जे रवासी गुलू मरी ऐं सन्दस वॾी ज़ाल जे पुट जमशेद मरी खे सन्दस नंढड़ी ज़ाल फ़ठाणी मरी पंहिंजे पुटनि सां गॾिजी तशद्दुद कयो। गुलू मरी पंहिंजे पुट जमशेद मरी खे इलाज जो लेटर वठण लाइ फ़ुलहॾियो थाणे ते पहुतो त सन्दस नंढड़ी ज़ाल फ़ठाणी मरी पंहिंजे सॻे पुट सां गॾिजी थाणे ते पहुती, जिथे फ़ठाणी मरी एहतिजाज कंदे चयो त गुलू मरी खे गिरफ़्तार करे वञे। इहो असांजी ज़ाती ख़रीद कयल 15 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो, जंहिं ते तशद्दुद करण जो कूड़ो ड्रामो ठाहे असांखे कूड़नि केसनि में मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे फासाइण चाहे थो। होॾां गुलू मरी चयो त मुंहिंजी शादी थियल हुई, हू पसंदि जी ॿी शादी फ़ठाणी सां कई, जंहिं बाद फ़ठाणी जी कोशिश हुई त अॻी घरवारी ऐं औलाद खे छॾे सभु कुझु मुंहिंजे हवाले करे। अॻी ज़ाल मूंखे 6 ॿार हुआ, मुंहिंजे 16 एकड़ ज़री ज़मीन ही जेका 8 एकड़ वॾी ज़ाल जे ॿारनि खे ॾिनमि, 8 एकड़ फ़ठाणी जे औलाद खे ॾिनमि। पसंदि जी शादी खां पोइ मिल्कियत ख़ातिर फ़ठाणी मुंहिंजी ज़िंदगी ज़ेर करे छॾी आहे। केतिरनि सालनि खां जहिड़ो हलंदड़ आहे। हिन दौरान 8 एकड़ ज़मीन पर वठण बाद फ़ठाणी मूंखे घरां कढी छॾियो। ऐं वॾी ज़ाल ऐं सन्दस औलाद सां गॾु रहां पियो। फ़ठाणी जो मक़सदु आहे त सभु कुझु असांखे मिले। ॿिए पासे फ़ुलहॾी पुलिस पहुची घरेलू जहिड़ो आहे, असां इलाज जे लाइ लेटर ॾिनो आहे, जंहिं को केस दाख़िल करणु पहुतो त केस दाख़िल कंदासीं। वाज़े रहे त गुलू मरी खे ॿिन्हिनि घरवारनि मां ॿारनि जो औलाद आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।